आलमी उताक लोक सकाफ़ती वरसे जी प्रचार ऐं सिंधी ॿोलीअ जे बचाव वारे पंध में लोक अदब सिलसिले जे 31हें प्रोग्राम आलमी उताक में देसी ऐं परदेसी पिरियुनि खे सिक भरियो सलाम। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं सोशल मीडिया मददगार तौर मूंसां गॾु आहे मोहम्मद अज़हर लाशारी। अवां लाइ ही प्रोग्राम सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलात जी मरकज़ी ऑफिस सैयदाबाद कॉलोनी जामशोरे मां पेश करे रहिया आहियूं। आलमी उताक में अवां कंदा आहियो ख़ुशीअ वारी खीकार ऐं मोकिलींदा आहियो प्यार भरिया पैगाम तोड़े सिक भरिया सनेहा। जेकर अवां चाहियो था त लोक अदब ऐं सिंधी ॿोलीअ जो पैगाम घर घर ऐं समूरनि सान्याह वंदनि वटि पहुचे त पोइ हिन प्रोग्राम आलमी उताक खे वधि खां वधि शेयर करियो ऐं बणिजो क़ौमी अदब ऐं क़ौमी ॿोलीअ जा ख़ैर ख़्वाह। जी ॾेही परॾेही मुंहिंजा पिरी प्यारो सुबेली साथियो, अव्हां खे मालूम आहे त ही साल 2018 असां लोक अदब बचायो तहरीक जे सिलसिले में सॼो साल लोक अदब बचायो साल करे मल्हाए रहिया आहियूं ऐं लोक अदब जे साल तौरु मल्हाइजंदड़ हिन लोक अदब बचायो तहरीक जे सिलसिले में अॼोको ही आलमी उताक जेको असांजो 31हों प्रोग्राम आहे ऐं उन प्रोग्राम जो अॼु मौज़ू आहे लोक अदब आख़िर लावारिस छो। असां पंहिंजे क़ौमी अदब लोक अदब जे वारसी जे लाइ सिंध पंजाब बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में लोक अदब बचायो कॉन्फ्रेंसूं, लोक अदब बचायो सुघड़ कचहरियूं, लोक अदब बचायो मेड़ाका ऐं लोक अदब बचायो एहतजाजी मुज़ाहिरा पिणु करे चुका आहियूं। इन सिलसिले में असां मुख़्तलिफ़ अख़बारुनि सोशल मीडिया जे ज़रिए बि पंहिंजे हिन क़ौमी अदब लोक सकाफ़ती वरसे जी वारसी जो आवाज़ उथारियो आहे। अॼु बि उन ई सिलसिले खे क़ाइमु ऐं दाइमु रखंदे अवां सजणनि सां सूर सलियूं था मन को असांजे हिन धरतीअ जो सुजाॻ थी पवे सुजाण माण्हू ऐं वारसी करे असांजे क़ौमी अदब लोक सकाफ़ती वरसे यानी लोक अदब जी। ॾिठो वञे त विरहाङे खां पोइ लोक अदब जी तहक़ीक़ ऐं तरतीब जो बुनियादी कमु डॉक्टर अब्दुल करीम संदीले शुरू कयो, जंहिंखे डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच समेत ॿियनि मुहक़िक़नि उरूज ते पहुचायो। पर इंतिहाई अफ़सोस असांजी हुकूमत ऐं अदबी इदारनि पारां लोक अदब खे पुठिते धिकण जूं साज़िशूं कयूं वियूं जेका तारीख़ सां दुश्मनी बराबरि आहे। इन ॻाल्हि में को बि शक नाहे त तारीख़ी हक़ीक़तूं ऐं समाजी पस मंज़र लोक अदब में ई लिकियल आहिनि जंहिं ज़रिए सकाफ़त जी सुञाणप थिए थी। सिंधी ॿोलीअ खे बचाइण में बि असांजे लोक अदब पंहिंजो पाण मल्हायो आहे। पर उन लोक सकाफ़ती वरसे खे सुघड़नि खां सवाइ केर बि पंहिंजो करण लाइ तयारु नाहे।
माज़ीअ में डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, डॉक्टर अब्दुल करीम संदीले तमामु वॾियूं कोशिशूं वरितियूं, जेको सिंधी ॿोली तोड़े लोक अदब जो तमामु वॾो कमु हो। हिन सिंधी लोक अदब खे जदीद अंदाज़ में पेश कंदे डॉक्टर अब्दुल करीम संदीले इहो साबित करण जी कोशिश कई हुई त लोक अदब जी पंहिंजी हिकु अलॻि हैसियत आहे। सिंधी लोक अदब सूंहं ऐं हक़ीक़त ते ॿधलु आहे ऐं ॿोलीअ जे बचाव जो ज़रियो बि उन में ई आहे। हिन इहो पैगाम ॾिनो हो त लोक अदब जो सिंध हुकूमत तोड़े अदबी इदारनि वटि को बि क़दुरु नाहे, जिन खे जाॻाइण लाइ सुगड़नि जी मुनज़्ज़म जिदोजहद सां ई उन जी वारसी थी सघे थी। असांजो क़ौमी लोक सक़ाफ़ती वरिसो जंहिंखे हुकूमत ऐं इदारनि नज़रअंदाज़ कयो आहे, पर सुगड़नि वटि अॼु बि क़दुरु शनासी नज़र अचे थी। हूअं बि ॾिठो वञे त सुगड़ाइप वारो फ़न तमामु ॾुखियो फ़न आहे, जंहिंमें दिमाग़ जो तमामु घणो इस्तेमालु थिए थो, जंहिं लाइ सिंध जा सुगड़ पंहिंजो नूर निचोए तख़लीक़ तयारु कनि था। लोक अदब तारीख़ ऐं तहक़ीक़ सां गॾु इस्लामी अदब बि आहे, जंहिंमें सोच वीचार खां कमु वरितो वञे थो। सुगड़ गौर फ़िकिर करे नयूं शयूं साम्हूं आणींदो आहे, उन करे उन जो क़दुरु कयो वञे। हूअं बि ॿोली ऐं सक़ाफ़त जी बहितरी लाइ जेको माण्हू चङो कमु करे थो, उहो कंहिं ते थोरो नाहे हूंदो। असांखे हिक ॿिए ते थोरो करण बदिरां पंहिंजे धरतीअ जा थोरा लाहिण जी कोशिश करणु खपे, छो त लोक अदब सुगड़नि जो सर्जल उहो अदब आहे जंहिंजो कमु जहिड़ी तरह असां वटि थियो आहे, उहो कंहिं बि मुल्क में न थियो आहे। सुगड़नि जूं लोक अदब लाइ कयल ख़िदमतूं क़ाबिल तहसीन आहिनि, छो त उहे ई हक़ीक़ी तख़लीक़कार आहिनि जिन जी सिंध ऐं सिंधियुनि सां तमामु घणी मुहबत आहे। ॾिठो वञे त लोक अदब तमामु वॾो अदब आहे, जंहिंखे शाह अदब चई सघिजे थो। सुगड़ हिन अदब जा शहनशाह आहिनि। लोक अदब इल्म जो समुंड आहे, जंहिंमां असांजो समूरो अदब निकिरे थो। लोक अदब जन सर्जियो आहे, उन्हनि में मर्दनि सां गॾु औरतूं बि शामिल आहिनि। लोक अदब सक़ाफ़ती वरिसो आहे, जंहिंमें समूरी सक़ाफ़त आईने जीअं नज़र अचे थी। सक़ाफ़त जा समूरा अल्फाज़ ॾिसणा आहिनि त उहे समूरा उन लोक अदब में आहिनि, ऐं इन ॻाल्हि में को बि शक नाहे त ॿिए अदब ते लोक अदब जो अहसान आहे ऐं सुगड़नि जो सक़ाफ़त ते अहसान आहे। अवां ॾिठो ऐं ॿुधो आहे त सुगड़नि दिलनि जी दिस्तार बंदी कई आहे। सुगड़नि जो समूरो फ़न पैगाम सां भरियलु आहे, जंहिंमें समाज चिटी तरह नज़र अचे थो। असांखे लोक अदब जी तारीख़ ॿुधाए थी त बलोचिस्तान, पंजाब, हिंदुस्तान ऐं ईरानी सरहदूं तोड़े सिंध खां ॿाहिरि आहिनि, पर उहो सॼो इलाइक़ो क़दीम सिंध जो आहे, जिते अॼु बि सिंधी सक़ाफ़त जीअं जो तीअं मौजूदु आहे। ऐं हाणे त इंटरनेट जे दौर में उन सिंध खे पाण में ॻंढियणु सवलो थी वियो आहे। सजणो, हाणोकिन हालतुनि में मशीनी वाद वीज खां पोइ रहणी कहणी, लिबास, ज़ेवरनि ऐं इस्तेमाल वारनि शयुनि में वॾो फ़र्क़ु अची चुको आहे। तंहिं करे लोक अदब जी वारसी करे पुराणियुनि शयुनि खे बचाइण लाइ उन्हनि नालनि ऐं शिकिलुनि जी डॉक्यूमेंट्रीज़ ठहणु घुरिजनि। सक़ाफ़त खाते समेत असांजे अदबी इदारनि खे इहो सम्झणु खपे
त लोक अदब जी वारसी चाहींदड़ सिंधी सुघड़नि ऐं आलिमनि अरगून ऐं तुरखान दौर में बि ॿोली ऐं अदब ख़ातिर वॾियूं सख़्तियूं बर्दाश्त कयूं। जी सजणो, उन दौर में तमामु वॾियूं सख़्तियूं बर्दाश्त कंदड़ सुघड़नि एॾियूं अज़ियतूं सठियूं, पर पोइ बि पंहिंजी ॿोली ऐं शाइरीअ खे कॾहिं बि कोन छॾियऊं। पंहिंजी ॿोलीअ ऐं शाइरीअ जी आबियारी कंदा रहिया। जेको लोक सकाफ़ती वरसो असां वटि पहुतो आहे, उहा उन्हनि ॾात धणियुनि जे ॾिनल क़ुर्बानी जो समर आहे। उन करे सिंध जा सुघड़ ॿोलीअ जा हक़ीक़ी मुहाफ़िज़ ऐं रखवाल आहिनि। अॼुकल्ह बहिराड़ियुनि में निज ॿोली इस्तेमालु हुअण सबबि हणे वण ñe मुञ अड़े माड़ी सां शुरू थींदड़ शिकारी दौर वारे असली ॿोली जा लफ़्ज़ बि सुघड़नि वटां ई मिलिया आहिनि ऐं अॼु बि उन्हनि वटि साॻियनि उचारनि सां मौजूदु आहिनि। जन्म सिंधी ॿोली अथॉरिटी पारां नेट ते ठहंदड़ सिंधी लुग़त में सिंधी ॿोलीअ जा घणे खां घणा लफ़्ज़ जेके शामिलु कया विया आहिनि से सुघड़नि ई ॾिना आहिनि। ऐं उन्हनि सुघड़नि जे उन्हनि लफ़्ज़नि खे इंटरनेट ते शामिलु करण खां पोइ सिंधी ॿोली तरक़ी करे रही आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त जिन खे हिन वक़्तु हुकूमत ऐं इदारनि ॼट जाहिल ऐं अणपढ़ियल जी तुहमत मढ़े नज़रअंदाज़ कयो आहे, उन्हनि सुघड़नि आजिज़ी वारे अंदाज़ सां पंहिंजे ॿोलीअ जी संभाल हर ॾुखे दौर में कई आहे। सुघड़नि वटां असांजनि मुहक़िक़नि तहक़ीक़ कंदे सिंधीअ में उठ समेत मुख़्तलिफ़ जानवरनि जा केतिरा ई नाला कठे कया आहिनि। जी सजणो, अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी उताक ऐं मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। अॼु अवां हिन आलमी उताक में लोक अदब आख़िर लावारिस छो इन मौज़ूअ ते असांजे दर्द भरियूं दाहूं ऐं अंदर वारियूं इलाहूं ॿुधी रहिया आहियो। अवां जा पैगाम सिक भरिया सनेहा शामिलु कयूं। जन सजणनि जा पैगाम शो थियनि पिया, नज़र अचनि पिया, उन्हनि में मां थोराइतो आहियां मोहतरम रहमतुल्लाह ख़ासखेली जो। पाण सलाम चवनि था, भा वालेकुम अस्सलाम। अवां खे आलमी उताक में भली कार। असांजो बरक सहाफ़ी सिंध TV जीजल अख़बार जो रिपोर्टर लालू राइक खां, लालू राइक प्रेस क्लब जो भलोड़ सहाफ़ी मोहतरम मुजीब टोटाणी पाण सां गॾु आहे। सजण अवां खे आलमी उताक में भली कार चऊं था। गौस बख़्श पाण सां गॾु हूंदा आहिनि हमेशह जे दस्तूर जीअं। अवां खे भली कार चऊं था। अवां जूं मोहबतूं कुर्ब क़ाइमु हुजनि। आकिब शोरो पाण सां गॾु आहे, सलाम चवनि था। सजण अवां जी महिरबानी। आलमी उताक में अवां खे भली कार। अब्दुल्ला ख़ान शाहाणी मोंदर ज़िले दादू खां पाण सां गॾु आहिनि। सजण अवां खे आलमी उताक में भली कार चऊं था। अवां जी महिरबानी। शहबाज़ अली शोरो नामोल जियां पाण सां गॾु हूंदा आहिनि, सलाम चवनि था। भा वालेकुम अस्सलाम। वाहिद बख़्श सारियो सलाम चवनि था, लिखनि था माशाअल्लाह तमामु बहितरीन साईं। सजण अवां खे आलमी उताक में भली कार चऊं था। वफ़ा ताहिरी पाण सां गॾु आहिनि, दरबार अलाहाबाद शरीफ़ कंडियारे खां। लिखनि चवनि था, साईं अस्सलाम वालेकुम। प्यारा तमामु बहितरीन, जाखोड़, ज़बरदस्त। वफ़ा अवां जी महिरबानी। अवां जूं वफ़ाऊं असांजे आलमी उताक में हमेशह क़ाइमु ऐं दाइमु रहनि। मां भली कार चवां थो मोहतरम शहमीर सिंधी खे
लिखनि था ज़बरदस्त मौज़ू आहे साईं, सजण अव्हां जी महिरबानी, अव्हां खे आलमी उताक में भली कार। अमीर अली तुन्यो अमान खां मस्कत खां पाण सां परॾेह खां ही पिरी प्यारो गॾु हूंदो आहे। सजण अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। कुझु ॾिहाड़नि जी विथी खां पोइ अॼु अव्हां वरी असां सां गॾु आहियो। अमीर अली लिखनि था अस्सलाम वालेकुम साईं आजिज़ रहमतुल्लाह। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाजी ज़मीर हुसैन चांडियो पाण सां गॾु आहिनि, आलमी उताक में कंदा आहिनि पिया। सजण अव्हां जी महिरबानी, अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। मुजीब टोटाणी लिखनि था माशा अल्लाह बहितरीनु प्रोग्राम आहे। अब्दुल्ला ख़ान शाहणी लिखनि था साईं कुझु ॾींहंनि जी गैर हाज़िरी लाइ मअज़रत। सजण ही कुर्ब कचहरी आहे, आलमी उताक आहे ऐं सॼी दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा असांजे लोक अदब जा पारखू असां सां गॾु बि आहिनि। पोइ उन्हनि सां सूर बि सलींदा आहियूं, सुर ऐं साज़ बि हूंदो आहे, संदन फरमाइशूं बि शामिलु कंदा आहियूं। बहरहाल अव्हां जहिड़ा सजण असांजे आलमी उताक में महिमान थींदा त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी। मोहतरम मोहम्मद अशरफ लाशहरी अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। अशरफ लाशहरी लिखनि था माशा अल्लाह तमामु सुहिणो। मोहतरम हुसैन चिंजणी साहिबु तमामु बहितरीनु असांजे लोक अदब जा बहितरीनु हमदर्द साथी, हरॾोखी इल्मु अदब ऐं ॾात ॾाहप रखंदड़ लिखनि था निहायत वक़्तायती जा खोड़। हुसैन साईं अव्हां जी महिरबानी, लख लाइक, किरोड़ हा कुर्ब। अव्हां खे आलमी उताक में दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। मुर्शिद हादी रब लतीफ़ साईं जो आफ़ाकी पैगाम शहबाज़ अली शोरो लिखे थो ओरियाई आणीन मेड़ियो मुअल्लिम ख़बरूं सातां सदन ॾीन जिते वेह वेद करे। आजिज़ अनवर लाशारी असांजे इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जा पारखू पाण सां गॾु आहिनि। सजण अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। शहबाज़ अली शोरो लिखनि था त हंजन से हेकार जे गुण करे निहारीन त लगन से बिहार बेल न ॿधी कॾहिं। असांजे मोहतरम आरजे ज़हूर महदी खे आलमी उताक में भली कार लिखनि था तमामु बहितरीनु साईं। मां थोराइतो आहियां हिन पल सिंध जे तमामु नाले वारे ॾाहे ऐं तमामु बहितरीनु वॾे शाइर हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह जन जा फ़र्ज़ंद बलोड़ शाइर, बहितरीनु आवाज़ ऐं तख़लीक़ जा मालिक मोहतरम मोहम्मद नसीर उर्फ़ नाले मिठो महेसर लिखनि था लोक अदब जे बचाव लाइ जागी पए को यार। नाले मिठा साईं अव्हां जा कुर्ब, अव्हां बैत लिखी मोकिलियो आहे लोक अदब जे हवाले सां। जी सजणो नाले मिठे महेसर अॼोके आलमी उताक जे 31हें प्रोग्राम जो लोक अदब आख़िर लावारिस छो मौज़ू आहे त उन ते संदसि ॾात जा जोहर बर वक़्तु ॾेखारींदे हुन हींअर ई उहा तख़लीक़ जोड़े मोकिली आहे त लोक अदब जे बचाव लाइ जागी पए को यार, निंड अघूर में आहिनि इदारा इहा अथनि मयार, पराए अदब जी पया कंदा आहिनि वज़ीर मुशीर प्रचार, ॾोर बे त वायूं मौलूद छपाइण लाइ हुननि खे आ बुख़ार, पर नाले मिठा निर्वार आहे अदब सुहिणीअ सिंध जो, जिए सिंध जो अर्ज़दार अदब। लिखनि था अदा आजिज़ तुंहिंजी महिनत रंग लाईंदी, आमीन सुम आमीन। नाले मिठा साईं अव्हां जा लख लाइक, वॾा वड़, किरोड़ कुर्ब। असां सां असांजो तमामु भलोड़ दोस्त मोहतरम शाइर जलाल शेख गॾु आहे। सजण अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। जलाल शेख लिखनि था साईं आलमी उताक में सभिनी उस्तादनि सुघड़नि शाइरनि खे ऐं ॿुधण वारनि खे नाचीज़ जलाल शेख जो सलाम। भाउ वालेकुम अस्सलाम, अव्हां जो सलाम सभिनी सजणनि ताईं पहुची चुको आहे। आबिद महेसर अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था।
असांजे इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जो गोहर मोहतरम आजिज़ अनवर लाशारी लिखनि था, लोक अदब असांजी सुञाणप आहे, अहिड़ो अदब जेको लाज़वाल आहे। बिना अदब लोक अधूरो आहे, असीं अधूरा आहियूं। जी अनवर साईं, अवां बिल्कुलु तमामु बहितरीनु दुरुस्त पिया चओ। ऐं लोक अदब नाहे त लोक अदब खां सवाइ असीं बि अधूरा आहियूं। शहबाज़ अली शोरो लिखनि था, सर विञायो सुरहो कूड़नि काइरनि। सर विञायो सुरहो कूड़नि काइरनि, आधी रात उथी करे ददा दाहूं कनि, संदी ज़ात हंजनि मुंह खोड़े मोती चुणे। वाह वाह लतीफ़ साईं जो आफ़ाक़ी पैगाम। शाइर जलाल शेख लिखनि था, साईं सुघड़ हिकु सच आहे ऐं सच लिखंदो आहे। भलीकार चवां थो फ़क़ीर तारिक हुसैनी खे सलाम चवनि था, अहवाल पुछनि था। सजण अव्हां जी महिरबानी, अव्हां खे आलमी उताक में भलीकार चऊं था। आबिद अली राजपर असांजो तमामु बहितरीनु दीनी स्कॉलर, तमामु बहितरीनु हरॾोखी हमदर्द दोस्त, पर अञा बि उन जी गहराई बयानु छो न कयां। मूंसां गॾु हिकु मदरसे में, हिकु तइलीमी इदारे में गॾिजी करे असां इहे ॾुखनि सूरनि वारा ॾिहाड़ा घारिया ऐं नंगर जा सुका टुकर खाई उहो इल्मु हासिलु कयो, जंहिं जी समर खे अॼु अव्हां ताईं कालमनि जी सूरत में, मज़मूननि जी सूरत में, तहक़ीक़ ऐं तारीख़ जी सूरत में पहुचायूं पिया। यकीनन ॾुख सुखनि जी सूंहं घोरिया सुख ॾुखनि तां अॼु उहो पल आहे जो मोहतरम आबिद अली राजपर असां सां हिन आलमी उताक में गॾु आहे। आबिद राजपर लिखनि था, असांखे यकीन आहे अव्हां जहिड़ा जोधा जवान जीअं जाॻिया आहिनि, हाणे वारिस अहिड़ी तरह वाली वराए ॾींदो ऐं सो बि अव्हां साईं नसीब थींदी। जन जागी जग जाॻायो। सजण अव्हां जी महिरबानी, लख लाइक करोड़ कुर्ब। चई कुन फयकून जॾहिं ख़ल्क़िया रूह ख़ुदा, गॾु जित गुज़रान हो जड़ लॻी तंहिं जाइ, मूं तूं ही सी आए, इहा संजाए सुपरी। शहबाज़ अली जे इन्हनि सिटरुनि सां वफ़ा ताहिरी जो पैगाम। माशाअल्लाह प्यारा, अव्हां खे भलीकार। असांजो नंढपिण जो साथी ऐं स्कूल जो गॾु पढ़ंदड़ दोस्त पाण सां गॾु आहे, मके पाक सऊदी अरब जिदे मंझां मोहम्मद ज़रीफ़ सारियो। मोहम्मद ज़रीफ़, अव्हां खे आलमी उताक में कुझु ॾिहाड़नि जी विथी खां पोइ भलीकार चऊं था। मोहम्मद ज़रीफ़ लिखनि था, अस्सलाम वालेकुम साईं, तमामु बहितरीनु मौज़ू लोक अदब लावारिस छो आहे। इहो इन्हीअ करे त कंहिं शाइर सच चयो आहे त ओ सिंधड़ी जॾहिं ॼट तो ते हुकुमरान थींदो, जॾहिं ॼट तो ते हुकुमरान थींदो त पोइ छो कोन नसुलनि जो नुक़सानु थींदो। उन्हीअ करे हिन वक़्तु सिंध ते हुकुमरानी कंदड़ लोक अदब जा ज़िम्मेवार आहिनि ऐं असां सभिनी खे लोक अदब लाइ गॾिजी जिदोजहद करणी पवंदी ऐं तव्हांजी महिनत ज़रूरु रंग लाहींदी। मोहम्मद ज़रीफ़, अव्हां जी महिरबानी। मोहतरम मुजीबुर रहमान, अव्हां खे आलमी उताक में भलीकार चऊं था ऐं अव्हां जा कुर्ब जो असांजे प्रोग्राम खे लाइक कमेंट ॾेई करे ऐं सारायो पिया। मनठार मल्लाह पाण सां गॾु आहिनि। अदा अव्हां खे आलमी उताक में भलीकार। असांजो मोहतरम आमिर हुसैन उर्फ़ दोदो शोरो, ॻोठ करण ख़ान शोरो, कासमाबाद हैदराबाद राणी बाग वारो पाण सां गॾु आहे। लिखे थो, सलाम साईं, प्रोग्राम बहितर आहे, दोस्तनि सां गॾु प्रोग्राम ॿुधी रहिया आहियूं। जब्बार मल्लाह, जमाल भाई, रफ़ीक अकबर शोरो गॾु आहिनि। अव्हां सभिनी सजणनि खे आलमी उताक में भलीकार।
मोहम्मद मोहसिन कासमी चांडियो असांजो तमामु भलोड़ दोस्त, भलोड़ शाइर, लोक अदब जो घण घुरो, इल्मु अदब ॾाह ताईं ॾाहप जा गोहर हमेशह असांजे हिन प्रोग्राम में खणी ईंदो आहे ऐं मदीने मुनवरा खां भले पार खां पाण सां गॾु हूंदो आहे। मोहम्मद मोहसिन अव्हांखे आलमी उताक में पूरे सुंग समेत, संगत समेत, दोस्तनि समेत, साथियुनि समेत ऐं अव्हांजी तख़लीक़ समेत अव्हांखे भली कार चऊं था। लोक अदब सिलसिले जो अॼोको 31हों प्रोग्राम आलमी उताक, जंहिंजो मौज़ू आहे लोक अदब आख़िर लावारिस छो। मां आहियां अव्हांजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं हिन पल मूंसां गॾु आहे सोशल मीडिया सहूलतकार मोहम्मद अज़हर लाशारी। जीएम शेख सलाम चवनि था, सजण वालेकुम अस्सलाम, अव्हांखे आलमी उताक में भली कार। हफ़ीज़ुल्लाह ताहिरी चवनि था, साईं अस्सलाम वालेकुम। जेकबाबाद खां अव्हां ॿुधो पिया, अव्हांजी महिरबानी, वॾा वड़। असांजो मोहतरम दोस्त वक़ार मुतवा पाण खे कनाए रहियो आहे गुजरात कच्छ भुज वारे इलाइक़े इंडिया खां। सजण अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था। अब्दुल्लाह मुतवा पाण खे कनाए रहियो आहे, ॿुधी रहियो आहे बन्ने वारे इलाइक़े खां। बन्नो उहो इलाइक़ो आहे कच्छ भुज जो जिते अॼु बि लोक अदब, रीतूं, रस्मूं, सिंध जी सकाफ़त ऐं सिंधी ॿोली क़ाइमु ऐं दाइमु आहे। जी सजणो, हलूं था लोक अदब आख़िर लावारिस छो उन दर्द कथा ॾांहुं। असांजे हुकूमत ऐं अदबी इदारनि खे सम्झणु खपे त असांजो लोक अदब मुल्क में जारी दहशतगर्दीअ जी लहर ख़िलाफ़ु हिकु मुअसर क़ुवत रखे थो। असांखे खपे त लोक अदब ते अञा बि वधीक कमु कयूं ऐं उहे इदारा उन सिलसिले में असांजी मदद कनि। इन में सिंध मां इंतिहा पसंदी ऐं दहशतगर्दीअ जो ख़ात्मो आणे सघिजे थो। प्यार मुहबत ऐं लोक अदब वारे कल्चर खे हथी ॾियारिजे। हूअं बि सिंध जा माण्हू दहशतगर्दी ऐं इंतिहा पसंदीअ वारी सोच जा शदीद मुख़ालिफ़ आहिनि ऐं सदाईं असां सिंधी माण्हू अहिड़नि अमलनि जी पंहिंजे लोक कचहरियुनि में निंदा कंदा रहिया आहियूं, उन जा मुख़ालिफ़ आहियूं। असांखे कंहिं बि रीति मज़हबी कटरपणे जो शिकार या उन जो हिसो नाहे थियणो। तारीख़ ॿुधाए थी त सिंध हमेशह लोक अदब ऐं सूफ़ी रक़्स जे दुश्मननि सां झेड़ो कयो आहे। इहो ई सबबु आहे जो इल्मु अदब ऐं आर्ट जे दुश्मननि कुझु अरसो अॻु सिंध हलाजी खे बाहि ॾेई साड़ियो हो। जेकी दुश्मन कुझु लिकल ऐं कुझु असांजे साम्हूं आहिनि, पर जंहिं अदब जूं पाड़ूं पाताल में ऐं ॾात धणनि जा इरादा अटल हुजनि त उनखे को बि कुझु नथो करे सघे। सजण, हिन पल जॾहिं असां ही प्रोग्राम आलमी उताक 31हों अव्हां जे समातुनि ताईं पहुचायूं पिया ऐं इन जो मौज़ू लोक अदब आख़िर लावारिस छो आहे, त अॼु बि असांजे उन तमामु वॾे इदारे सिंध हलाजी जे अंदरि फ़िल्म फेस्टिवल हली रहियो आहे। सिंधी फ़िल्म फेस्टिवल सिंधी फ़िल्मुनि जो तमामु वॾो किरदारु आहे ऐं उहे सिंधी फ़िल्मूं जन सिंध में मुरवज कयूं। उन्हनि मुरवज कंदड़नि समेत खोड़ सारनि ॾाहनि ॾात धणियुनि खे हिकु तरफ़ नज़रअंदाज़ कयो वियो आहे त उन साॻी सिंध हलाजी में लोक अदब जा क़दुर मेसारजी चुका आहिनि। लोक अदब जो को कार्नर क़ाइमु नाहे। लोक अदब जी हवाले सां जेकॾहिं लाइब्रेरी घुमिजे थी त अव्हांखे उहे कबट मिलंदा जिन में लोक अदब जा किताब अहिड़ी अंदाज़ सां बंदि कया विया आहिनि
जो रिसर्चर तहक़ीक़ कंदड़ पढ़ंदड़ न सम्झी सघे त ही मौज़ू लोक अदब आहे या को ॿियो। इन जे करे असांखे खपे त उन सिंध लाजी में जिते सियासतदाननि, तारीख़दाननि, ॿियनि आलिमनि, अदीबनि, मुअर्रिख़नि जा मुजस्समा, तारीख़ूं, तहक़ीक़ संदन यादगार शयूं रखियूं वियूं आहिनि त उते आख़िर लोक अदब कार्नर छो न आहे? उन में कहिड़ी ख़राबी आहे? उन महान सुघड़नि जा उहे कलम जन जे नौकुनि सां उन्हनि लोक अदब जूं लातियूं लिखियूं, महान सुघड़नि जा उहे लिबास, उहे पटका, उहे पगूं, उहे अजरक, उहे सिंधी वेस जेके हुननि पाता, उहे सिंधलाजी पंहिंजे इन इदारे में रखण लाइ छो तयारु न आहे? इहो हिकिड़ो तमामु वॾो सुवालु आहे जेको असां अव्हां जे दिमाग़ खे चकराए रहियो आहे। त सिंधी फिल्म जो फेस्टिवल करणु सुठो अमल आहे, को ख़राबु अमल कोन्हे, इहा बि ॿोलीअ जी ऐं पंहिंजे धरतीअ जी ख़िदमत आहे, पर बुनियादु लोक सकाफ़ती वरसो असांजो लोक अदब आहे। उन लोक अदब जे हवाले सां का बि अहमियत नाहे, सोचण जी ॻाल्हि आहे। सॼणो तारीख़ ॿुधाए थी त सिंध जा माण्हू पंहिंजी धरती ऐं ॿोलीअ सां बेहद प्यारु कंदा आहिनि ऐं अॼु बि बेहद प्यारु करे रहिया आहिनि। ही धरती मुहबती जुनून जी धरती आहे। असांजो लोक अदब ऐं सिंधी ॿोली इंतिहाई शाहूकार रही आहे, पर मौजूदा वक़्त में ॿिए ख़तरनि में ही ॿई शयूं जेके आहिनि, जेके अव्हां सां जन जो हाल सलियोसीं, हिकु आहे असांजी ॿोली ऐं ॿियो आहे असांजो लोक अदब। उन्हनि ॿिन्ही जे लाइ तमामु वॾा ख़तरा आहिनि जंहिंजो कंहिंखे बि को फ़िकिर न आहे। अव्हां ॾिसंदव त कराची, हैदराबाद, लाड़काणे, नवाबशाह, मीरपुर ख़ास, उमरकोट जहिड़नि इलाइक़नि में रहंदड़ समूरनि सिंधियुनि जे दुकाननि ते लिखियल नाला बि ग़ैर ॿोलीअ में आहिनि, जेको अमल अफ़सोस जोॻो आहे। असांजो लोक अदब रुॻो क़ौमी रीतुनि, रस्मुनि, रवाजनि ऐं सवण साठनि जो तारीख़ी दस्तावेज़ न आहे, पर हिन में सूफ़ी फ़िक्र जी पालूट कयल आहे। सॼणो ज़िक्र थियो आहे सूफ़ी फ़िक्र जो, त सूफ़ी पैगाम, सूफ़ी सुर ऐं साज़ बि अव्हां ताईं पहुचाईंदासीं। अव्हां जा मोहबत भरिया मैसेज पढ़ंदा हलूं। मां इंतिहाई थोराइतो आहियां। मोहतरम अब्दुल्ला मुतवा लिखनि था, ज़बरदस्त शो भज कच्छ भुज वारे इलाइक़े मां पाण ॿुधी रहिया आहिनि। सजण अव्हां खे भली कार चऊं था ऐं लिखनि था, मोहम्मद निसार ऐं ॿिया दोस्त अव्हां जो प्रोग्राम ॿुधूं पिया। सजण अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। अव्हां धरती सां, ॿोली सां, कल्चर सां, सकाफ़त सां मोहबत रखो था। अव्हां जूं मोहबतूं पंहिंजे लाइ, पंहिंजी क़ौम लाइ मोहबतूं आहिनि, कुर्बतूं आहिनि। फ़क़ीर इम्तियाज़ मीराणी अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। GM शेख अव्हां खे आलमी उताक में भली कार लिखनि था। सलाम, सिंधी सकाफ़त खे सलाम थो चवां। असांजो मोहतरम दोस्त कच्छ भुज वारे इलाइक़े गुजरात इंडिया खां अब्दुल्ला मुतवा लिखनि था त मूंसां गॾु इब्राहिम मुतवा ऐं उमर मुतवा बि ॿुधनि पिया अव्हां खे। सजण सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं, वॾा वड़ लख लाइक। मुतवा सैफ़ बि पाण सां गॾु आहिनि, सलाम चवनि था। भाउ वालेकुम सलाम। अव्हां सजणनि जूं महिरबानियूं, लख लाइक, वॾा कुर्ब। मूं वटि लफ़्ज़ न आहिनि जो अव्हां जी आजियां कयां। असांजो मोहतरम दोस्त मोहम्मद मोहसिन चांडियो भलोड़ शाइर आहे ऐं उन पंहिंजी तख़लीक़ जो समर असां ताईं पहुचायो आहे। लिखनि था, सखावत मोकिलाए वई, सखावत अॼु रही नाहे, कयूं फ़रियाद कंहिंजे दर, अदालत अॼु रही नाहे। ख़ुदा जा हमद ऐं नातूं जिते क़ुरान पढ़बो हो, उन्हनि साॻियनि घरनि अंदरि तिलावत अॼु रही नाहे।
जाली केसन में फाथल हिन हज़ारे जवान जेलन में, उन्हनि जो केर ज़ामिन पए ज़मानत अॼु रही नाहे। अदा हक़दार खे हाणे हिते हक़ केर ॾियारींदो, वॾियुनि फीसुनि बिना हाणे वकालत अॼु रही नाहे। कयो तंग काफ़रनि घेरो आहे इस्लाम जो लेकिन, तनी सां सघ मुक़ाबले जी सलाहियत अॼु रही नाहे। लॻी ज़ालुनि जे चोरण ते ॾिए पुट पीउ खे गारियूं, बचो थो माउ खे मारे इंसानियत अॼु रही नाहे। नियाणी नई समायल थी वते गैरनि सां गॾु घुमंदी, छॾी छिड़वाग ख़ुदि वालिद जो गैरत अॼु रही नाहे। सभई ख़ान साहिब आहिनि, सभई कुर्सी जा तालिब आहिनि, कहिड़े क़ाइद जा पोइ लॻ थियूं क़ियादत अॼु रही नाहे। पंहिंजे जीअ में पाए जाती जॾहिं जाचे ॾिठुमि मोसन, पंहिंजे जीअ में पाए जाती जॾहिं जाचे ॾिठुमि मोसन, ख़बर पई सुठी मूं में का आदत रही नाहे। मोहम्मद मोहसिन अव्हां जी महिरबानी लख लाइक, शानदार तख़लीक़ जेका अव्हां असां ताईं पहुचाई ऐं मूं वरी सभिनी सॼणनि जे समाअतुनि ताईं पेश कई। जी सॼणो, अव्हां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी औताक लोक अदब सिलसिले जो 31हों प्रोग्राम, जंहिंजो मौज़ू आहे लोक अदब आख़िर लावारिस छो। मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं सोशल मीडिया सहूलतकार तौरु मूंसां गॾु आहे मोहम्मद अज़हर लाशारी। अव्हां लाइ ही प्रोग्राम सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलात जी मरकज़ी आफ़ीस सैयदाबाद कॉलोनी जामशोरे मां पेश कंदा आहियूं। मुतवा सैफ़ पाण सां गॾु आहिनि कच्छ भुज वारे इलाइक़े इंडिया खां, ऐं सॼण पंहिंजो मैसेज मोकिले लिखनि था त कोको पखी कोझो, कोको लॻे हंज, कंहिंखे मिलियूं ख़ुशियूं कंहिंखे मिलियो रंज, ज़िंदगी हिकु शतरंज खेॾिजे वॾे ख़्याल सां। शेख अयास। असांजो बरक़ सहाफ़ी ऐं सिंध टीवी जो सिंध कचहरी प्रोग्राम जो डायरेक्टर ऐं मेज़बान मोहतरम ज़फ़र हकड़ो पाण खे ॿुधी रहियो आहे। ज़फ़र साईं, अव्हां खे आलमी औताक में दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। अॼु मौज़ू आहे लोक अदब आख़िर लावारिस छो। असांजो मोहतरम दोस्त आरजे ज़हूर मेहदी सॼण अव्हां खे भलीकार लिखनि था त लोक अदब जी सुञाणप दरअसल सक़ाफ़त साण मुहबत जो चिटो सबूत आहे। दीवान कुमार अव्हां खे भलीकार चऊं था। आलमी औताक में असांजे आलमी औताक लोक अदब सिलसिले जो ही 31हों प्रोग्राम आहे, जंहिंजो मौज़ू आहे लोक अदब आख़िर लावारिस छो। जी सॼणो, हिन पल अव्हां खे ॿुधायूं था सुर ऐं साज़ मोहम्मद मोहसिन अव्हां जी महिरबानी। अव्हां लिखियो आहे त मोहम्मद अज़हर साईं खे मुंहिंजे तरफ़ां सलाम ऐं न्याज़ पेश ख़िदमत कयां थो। सॼण वालेकुम अस्सलाम, अव्हां जी महिरबानी लख लाइक। लोक अदब जो प्रोग्राम लोक रंग में सुर ऐं साज़ ज़रूरी आहे। ॻाल्हि हली रही हुई सूफ़ी फ़िक्र जी, अचो त उहो सूफ़ी फ़िक्र अव्हां ताईं पहुचायूं। जंहिं दिलि पीता इश्क दा जाम, सा दिल मस्तो मस्त मुदाम, हक़ मौजूद सदा मौजूद।
जहीं दिल पीता इश्क दा जाम, सा दिल मस्तो मस्त मुदाम, हक़ मौजूद सदा मौजूद। हज़रत सचल साईं जे आफ़ाक़ी पैगाम खे अवां जे समातुनि ताईं पहुचायोसीं। लोक सकाफ़ती वरसे जी प्रचार ऐं सिंधी ॿोलीअ जे बचाव वारे पंध में लोक अदब सिलसिले जे 31हें प्रोग्राम आलमी ओताक में देसी ऐं परदेसी पिरिन खे हिकु भेरो वरी सिक भरियो सलाम ऐं भली कार। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं सोशल मीडिया मददगार तौर मूंसां गॾु आहे मोहम्मद अज़हर लाशारी। अवां लाइ ही प्रोग्राम सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलाद जी मरकज़ी ऑफिस सैयदाबाद कॉलोनी जामशोरे मां पेश कंदा आहियूं। आलमी ओताक में अवां कंदा आहियो ख़ुशीअ वारी खीकार ऐं मोकिलींदा आहियो प्यार भरिया पैगाम तोड़े सिक भरिया सनेहा। जेकॾहिं अवां चाहियो था त लोक अदब ऐं सिंधी ॿोलीअ जो पैगाम घर घर ऐं समूरनि साञा वंदनि वटि पहुचे त पोइ हिन प्रोग्राम आलमी ओताक खे वधि खां वधि शेयर करियो ऐं बणिजो क़ौमी अदब ऐं क़ौमी ॿोलीअ जा ख़ैर ख़्वाह। मां थोराइतो आहियां बेवस शेरल तमामु सिंध जो नाले वारो शाइर थी गुज़रियो आहे। उन शेरल बेवस बाडराही जे शहर खां पाण सां मोहम्मद ताहिर नूर हीसबाणी ताहिरी ॿुधी रहिया आहिनि। नूरमंद साईं असांजे तमामु बहितरीनु सहाफ़त सां इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप सां तालुक़ु रखनि था। अव्हां खे आलमी ओताक में भली कार चऊं था। मां दिलि जे गहराइनि सां इंतिहाई थोराइतो आहियां सलमान सिंधी जो। सलमान सिंधी अव्हां खे आलमी ओताक में भली कार चऊं था। अव्हां असां सां हिन पल गॾु आहियो लोक अदब सिलसिले जे 31हें प्रोग्राम जंहिंजो मौज़ू आहे लोक अदब आख़िर लावारिस छो। अव्हां जी महिरबानी, अव्हां जा वॾा वड़ लख लाइक। मदीने मुनव्वरा खां असांजो नौजवान मोहतरम दोस्त गुलहसन गुल सोलंगी गॾु आहे। गुलहसन साईं अव्हां खे आलमी ओताक में भली कार चऊं था। मां थोराइतो आहियां लसबेले बलोचिस्तान उमर ससुई ऐं पुनूअ जे पारां। ससुई पुनू जी मज़ार जे भरिसां हिननि सॼणनि जो ॻोठु आहे ऐं ही दोस्त असांखे ॿुधण जे लाइ पंहिंजे पहाड़ी इलाइक़नि में इंटरनेट जो सहारो वठण लाइ मथां हिन जायुनि ते अची करे ॿुधंदा आहिनि। मोहम्मद दाऊद बाखड़ो अव्हां जी महिरबानी। तव्हां सां गॾु अब्दुल मजीद सेठार महिमान बि गॾु आहे। अव्हां खे आलमी ओताक में भली कार चऊं था। गुलहसन गुल सलाम चवनि था भाउ वालेकुम अस्सलाम। सभिनी सॼणनि ताईं अव्हां जा सलाम पहुचायासीं। इरफान आलमाणी अव्हां खे आलमी ओताक में भली कार चऊं था दिलि जे गहराइनि सां। गुलहसन गुल लिखनि था लोक अदब जी वारसी करणु खपे सिंध हुकूमत खे। जी अदा बिल्कुलु वारसी करणु खपे। इन्हीअ जे करे त असां अॼु वारसीअ जी ई ॻाल्हि करे रहिया आहियूं। लिखनि था लोक अदब असांजो असासो आहे, उनखे निधण को न छॾिजे। फ़क़ीर गुलबहार बुघियो अव्हां खे आलमी ओताक में भली कार चऊं था। ही लोक अदब सिलसिले जो इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जो लोक सकाफ़ती वरसे जो प्रोग्राम आहे। अव्हां हिन पल असां सां गॾु आहियो। फ़क़ीर गुलबहार बुघियो लिखनि था अस्सलाम वालेकुम साईं, छा हाल आहे? उमेद त ख़ुशि हूंदा, अल्लाह पाक जी हिफ़्ज़ो अमान में हूंदा। माशाअल्लाह अव्हां जो बहितरीनु प्रोग्राम ऐं अव्हां जो मनमोहींदड़ आवाज़ ॿुधी असांजे रूह खे राहत मिलंदी आहे। धणीअ दर दुआ आहे त अल्लाह पाक अव्हां जे हिन भरपूर कोशिश खे हमेशह कामयाब करे। असीं हींअर सऊदी अरब जिद्दे में अव्हां जो प्रोग्राम ॿुधी रहिया आहियूं।
सजण अव्हां जी महिरबानी लख लाइक फ़क़ीर गुलबहार अव्हां ऐं अव्हां जे सभिनी साथियुनि खे दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। हिन आलमी उताक में अव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी महिमान बणिया आहियो। लख लाइक, वॾा वड़, किरोड़ हा कुर्ब। गुलसन गुल बि मदीने मुनवर खां पाण खे ॿुधनि पिया ऐं हू लिखनि था त सुघड़नि जी वारसी करणु खपे। सिंध हुकूमत खे सुघड़ जॾहिं पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा आहिनि त इंसान झूमी उथंदो आहे। जी अदा बिल्कुलु अव्हां चओ था। ख़ुदा पाक असांजे सरंदी वारनि खे बि साञा अता फ़रमाए। असांजो मोहतरम दोस्त इरफान आलमाणी आलमी उताक में पंहिंजो मोहब्बत भरियो मैसेज, प्यार भरियो पैगाम लिखंदे लिखनि था त लोक अदब जे अॼोके दौर में साईं कमाल जामड़ो पाण पतोड़े पियो। संदसि महिनतूं लाभाइतियूं आहिनि। लोक अदब जेको नए नस्ल खां बिल्कुलु विसरी वियो हो, पर हिन जदीद दौर में साईं कमाल जामड़े उनखे जीआरियो आहे। जी इरफान, बिल्कुलु इन में को बि शक न आहे। ऐं डॉक्टर कमाल जामड़ो साहब असांजी हिन तंज़ीम सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम जा पाण मरकज़ी सरपरस्त आला आहिनि। उन्हनि जी सरपरस्ती में ही लोक अदब बचायो तहरीक असांजी हली रही आहे। इरफान आलमानी लिखनि था त हुकूमती सरकार जे आसरे खां हटी करे अव्हां उन में किरदारु अदा कयो। इरफान साईं, अव्हां जॾहिं चओ था त अव्हां जे इन मैसेज जो मोहब्बती जवाबु ॾियणु पंहिंजी मजबूरी सम्झां थो। 16 डिसंबर 2017 ते असां लोक अदब सिलसिले जो ॿियो ॾिहाड़ो लालू राइक तालके वारह ज़िले कंबर शहदाद कोट में मल्हायो हो ऐं उन्हीअ जो असां साल 2016 खां 16 डिसंबर खां लोक अदब जो ॾिहाड़ो मल्हाइण जो ऐलान कयो आहे। असुल में उहो ॾिहाड़ो असांजे अल्लामा डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जे ॼम जो ॾिहाड़ो आहे, सालगिरह जो ॾिहाड़ो आहे। उन्हीअ खे असां लोक अदब जो ॾींहुं करे मल्हायूं था। शुरूआती तौर ते असांजे सिंधी ॿोली जे बाख्तियार इदारे सहकार कयो, गॾिजी करे उन लोक अदब जे ॾिहाड़े खे मल्हायो। पर उन खां पोइ ख़बर न आहे उनखे कंहिंजी नज़र लॻी या कंहिं लोक अदब दुश्मन मन कई जो असां सां इन मामले में ॿिए दफ़े कंहिं बि क़िस्म जो सहकार न कयूं। ऐं ही साल 2018 असां लोक अदब बचायो साल करे मल्हाए रहिया आहियूं। हिन वक़्त ताईं असांजी तंज़ीम सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम 40 खां वधीक किताब मैदान ते आणे चुकी आहे ऐं सुघड़नि जी जामे डायरेक्टरी 786 सुघड़, जंहिंमें सिंध ऐं बलोचिस्तान जा सुघड़ शामिल आहिनि। उन्हनि जो कलाम, संदन तारुफ़ ऐं अहवाल जेको आहे शामिल आहे। उहे लिखणियूं उन में शामिल आहिनि। उहो बि असां हड़ावड़ा जे बुनियाद ते छपरायो आहे। न रुगो एतिरो, पर जन सहाफ़िन लोक अदब खे पज़ीराई ॾिनी। जन टीवी डायरेक्टरनि, प्रोड्यूसरनि लोक अदब जा प्रोग्राम कया। उन्हीअ सां गॾोगॾु जन ओताक धणियुनि ओताक कचहरियुनि जे ज़रिए लोक अदब खे हथी वठराई ऐं जन इदारनि लोक अदब खे पंहिंजो सम्झी कुझु न कुझु हथी ॾिनी आहे। उन्हनि सभिनी इदारनि जे उन्हनि चङनि मुड़सनि, सीनियर सहाफ़िन, अख़बार जे एडिटरनि ऐं प्रोग्राम प्रोड्यूसरनि, डायरेक्टरनि, हिदायतकारनि ऐं सिंध जे भलोड़ सुघड़नि खे असां पंहिंजी तंज़ीम सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलाह जे तरफ़ां ताज पाराया आहिनि चांदीअ जा, ऐं गॾोगॾु बोस्कीअ जा पटका पाराया आहिनि। न रुगो एतिरो, पर उन्हनि खे चांदीअ मां ठहिरायल तमामु बहितरीन एवॉर्ड बि ॾिना आहिनि। हिन तंज़ीम पंहिंजी मदद पाण तहत खोड़ सारनि बीमार सुघड़नि जी परघोर कंदे अॼु बि उन्हनि बीमार ऐं उन्हनि लावारिस सुघड़नि जे घर जो राशन, घर जो जेको बि वुसअत हाल आहर तंज़ीम खां थिए थो, उहो ख़र्च उन्हनि खे मिलंदो रहे थो ऐं तंज़ीम पंहिंजी मदद पाण तहत पतोड़े रही आहे। कंहिं बि इदारे या सिंध हुकूमत जो को सहकार न आहे। ही आलमी उताक लोक अदब सिलसिले जो प्रोग्राम असां इन लाइ शुरू कयो आहे त अव्हां हमदर्दनि ताईं इहो आवाज़ु पहुचायूं ऐं अव्हां असांजो आवाज़ु बणिजी आला इक़्तदारी ऐवाननि ताईं पहुचायो त जीअं उन्हनि जे कन ते जूअं सुरे ऐं हू लोक अदब जी वारसी कनि। तव्हां पुछो, इन जे करे मूं मुनासिबु सम्झो इरफान आलमाणी तव्हांखे ॿुधायां त असांजो ही आलमी उताक लोक अदब सिलसिले जो जेको प्रोग्राम आहे असां छो शुरू कयो आहे
ऐं हीउ 31हों प्रोग्राम आहे। ऐं अॼु अवां ॾिठी हूंदी सकाफ़त खाते जे तरफ़ां हुननि पंहिंजे पेज ते रखियो आहे त हर साल शिकायत हूंदी आहे लतीफ़ सरकार जे मेले जा दावतनामा नाहिनि मिलिया। उन्हनि दावतनामनि जे सिलसिले में हुननि ॼाणायो आहे त असांखे इनबॉक्स में एड्रेस ॾियारे मोकिलियो, पर इंतिहाई ॾुख जी ॻाल्हि आहे त उन्हनि उन में ॿियो त ठहियो पर सुघड़ लफ़्ज़ जो इस्तेमालु बि न आंदो आहे, यानी सुघड़ लफ़्ज़ बि न लिखियो अथनि त मतां को सुघड़ असांखे दावतनामे लाइ, हालांकि सुघड़ हिननि जे दावतनामे जो मुहताज कोन्हे। सुघड़ 12 महीना लतीफ़ साईं जे पैगाम खे, लतीफ़ साईं जी प्रचार खे आम करे रहियो आहे ऐं अवाम ताईं पहुचाए रहियो आहे, पर सकाफ़त खातो उन सुघड़ खे अहमियत न पियो ॾिए। असां चाहियूं था त लतीफ़ साईं जे इन पैगाम खे, आफ़ाक़ी पैगाम खे आम करण जे लाइ 3 ॾिहाड़ा लतीफ़ साईं जे मेले में सुघड़ कचहरी हुजणु खपे। असांजो तमामु भलोड़ दोस्त इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जो गोहर जोखियो नईम पाण सां गॾु आहे। लोक अदब ज़िंदाबाद। साईं अव्हां जी महिरबानी, लख लाइक अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था। इरफान आलमाणी अव्हां लिखियो आहे त आउं सम्झां थो त सिंधी अदब जे शागिर्दनि खे लोक अदब खां मुतासिर थी थीसिस लिखणु घुरिजनि। आउं पिणु कराची यूनिवर्सिटी में सिंधी अदब जो शागिर्दु आहियां ऐं आउं पिणु लोक अदब जी जाखोड़ में आहियां त कीअं सिंधी अदब में लोक अदब खे जीआरिजे। नौजवाननि जी सरपरस्ती करियो त जीअं उहे उन विख खे अॻिते वधाए सघनि। जदीद दौर में नौजवान नस्ल जिते पाण पतोड़े थो उते लोक अदब खे जीआरण लाइ ऑनलाइन कमु कजे। अव्हां जूं कोशिशूं साराह जोॻियूं आहिनि। जसल हो उन में को शक न आहे, तव्हांजो किरदारु आहे। जी सजण अव्हां जी महिरबानी। अव्हां इरफान साईं जेका ॻाल्हि कई आहे त हिन वक़्तु अव्हां जे ई उन यूनिवर्सिटी में लोक अदब जो माहिर डॉक्टर रुखमान गुल पालारी आहे। उन जी निगरानी में असांजे मोहतरम दोस्त हामिद मरी नौजवान थीसिस लिखी आहे ऐं उनखे डिग्री बि मिली आहे। उन नौजवान जी असां मुकमल तौर ते भरपूर मदद कई आहे। डॉक्टर कमाल ॼामणे साहबु उन जी तमामु वॾी मदद कई आहे। न रुगो उहो पर शाह लतीफ़ यूनिवर्सिटी ऐं ॿियनि यूनिवर्सिटियुनि में जिते बि लोक अदब जे हवाले सां को थीसिस लिखे थो, असां जूं समूरियूं सरगर्मियूं, सभई सलाहियतूं उन्हीअ जे लाइ हाज़िर आहिनि। अव्हां तजवीज़ ॾिनी, अव्हां जी महिरबानी। असांजो मोहतरम दोस्त गुलहसन गुल जेको शाइर बि आहे, सना ख़्वान बि आहे, मदीने मुनवरा मां पंहिंजो पैगाम मोकिले थो अॼोके प्रोग्राम जी मुनासिबत सां त लोक अदब जे लाइ न सम्झी सघियासीं वॾा वेर पंहिंजा, थिया केरु दुश्मन बणिया केरु पंहिंजा। असांजे चमन जूं बहारूं लुटियूं वियूं, खयासीं जे पेरा त मिलिया पेर पंहिंजा। गुलहसन गुल अव्हां जी महिरबानी। मोहम्मद याकूब बाखड़ो बलोचिस्तान खां पाण सां गॾु आहे। लसबेले खां सजण अव्हां खे आलमी उताक में भली कार। सजणो लोक अदब आख़िर लावारिस छो, उहा दर्द कथा अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाए रहिया आहियूं अॼोके हिन आलमी उताक प्रोग्राम में। मूं अर्ज़ु पे कयो त असांजो लोक अदब रुगो क़ौमी रीतुनि रस्मुनि रवाजनि ऐं सौण साठनि जो तारीख़ी दस्तावेज़ न आहे, पर हिन में सूफ़ी फ़िक्र जी पिणु पालूट कयल आहे। हूअं बि ॾिठो वञे त जेका बि शइ फितरत मां जनम वठे थी उहो सूफ़ी अज़्म आहे। लोक अदब में फितरत जा समूरा बुनियादी रंग समायल आहिनि। सूफ़ी अज़्म जो नज़रियाती ममार हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे, जंहिंजा दुनिया में फ़िलासफ़ी फ़िक्र खे सम्झाइण में मुख्य किरदार रहिया आहिनि। अॼु जा ॾातणी सुघड़ बि लतीफ़ साईं जा पोइलॻ हुजण करे सूफ़ी फ़िक्र जी चिटी तस्वीर ऐं ॿोलीअ जा सरचश्मा आहिनि।
जन फ़िलासफ़ी फ़िक्र खे सम्झाइण में मुख्य किरदारु अदा कयो आहे। ॾिठो वञे त फ़िलासफ़ी यूनानी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जेको अंग्रेज़नि वटि बिगड़ियल सूरत में पहुतो। फ़िलासफ़ी जो बुनियादी मक़सदु दानिश आहे जंहिंमां लफ़्ज़ ॾाहप निकिरे थो। असली ॾाहप वारी ॾात जा ख़ालिक सुघड़ ई आहिनि। हाणोकियूं आलमी हालतूं ॿुधाइनि थियूं त हिन वक़्तु दहशतगर्दी ऐं तालिबानाइज़ेशन सबबि सिंध में सूफ़ी अज़म खे ख़तरो आहे, जंहिंजे बचाव लाइ सुघड़ कचहरियुनि वसीले लोक अदब खे आम करण जी ज़रूरत आहे। उन करे जदीद टेक्नोलॉजी ऐं दहशतगर्दी वारे दौर में इंसान ज़ात में मुहबत जो जज़्बो जाॻाइण लाइ सूफ़ी फ़िक्र जा हक़ीक़ी सफ़ीर सुघड़ ई आहिनि ऐं उहे ई इहो सही किरदारु अदा करे सघनि था। न रुगो सूफ़ी अज़म ऐं सूफ़ी फ़िक्र, पर साॻे वक़्तु ॿोली बचाइणी आहे त क़ौमी अदब बचाइणो पवंदो, छो त अरगोन दौर वांगुरु अॼु बि सिंधी ॿोलीअ ते पाबंदी मढ़ियण जा हरबा हली रहिया आहिनि। हिकु तरफ़ हुक्मरान उन खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियण लाइ तयारु न आहिनि, त ॿिए तरफ़ इदारनि जे सरबराहनि तरफ़ां उन तारीख़ी ऐं क़ीमती सरमाए खे हथु वठी तबाह कयो पियो वञे ऐं उन खे दफ़्तरी ॿोली तौरु इस्तेमालु न पियो कयो वञे। असांजे सिंध जूं यूनिवर्सिटियूं निहारियो, सिंध यूनिवर्सिटी हुजे, शाह लतीफ़ यूनिवर्सिटी हुजे या ॿिया इदारा हुजनि, उन्हनि यूनिवर्सिटियुनि में अॼु बि ॿी ॿोलीअ में लिख पढ़ जारी आहे। दफ़्तरी ॿोली तौरु सिंधीअ खे का बि अहमियत न पई ॾिनी वञे। सियाणनि जो चवणु आहे त जंहिं क़ौम खे ख़तमु करिणो हुजे उन जी क़ौमी ॿोली ऐं तारीख़ी क़दीम अदब खे ख़तमु करियो त क़ौम तबाह थी वेंदी, ऐं अॼु उहा साॻी सूरतहाल असांजे सिंधी क़ौम जी आहे। जी सॼणो तरक़ी जे नाले सां थियल पाक चीन जे सीपेक मुआहिदे सां इक़्तिसादी ऐं मुआशी तौरु मुल्क त तरक़ी कंदो, पर सिंधी समेत समूरियुनि ॿोलियुनि लाइ ख़तरा मौजूदु आहिनि। उन करे ही वक़्तु आहे त असां पंहिंजो क़ौमी लोक सक़ाफ़ती वरिसो ऐं ॿोली बचाइण लाइ तकिड़ा जल्द जाॻूं ऐं उन्हीअ जे लाइ के जोगा क़दम खणूं। अवांजा मोहब्बत भरिया मैसेज, प्यार भरिया पैगाम। मोहतरम दोस्त असांजो सिराज दिल महर सजण अवां खे आलमी उताक में भली कार चऊं था। अवां पंहिंजूं मोहब्बतूं खणी करे असां सां गॾु हूंदा आहियो। अवां जी महिरबानी, लख लाइक, वॾा वड़, किरोड़ कुर्ब। मोहम्मद याकूब बाखड़ो लिखनि था, साजिद अली बि असां खे समात करे रहियो आहे, आलमी उताक ॿुधी रहियो आहे। साजिद अली, मोहम्मद याकूब, अवां खे भली कार। मोहतरम दोस्त जोखियो नईम लिखे थो, अखि उल्टी धार वऊं उल्टो आम सी, जे लहवारो लोक वहे त तूं ऊचो वह ओ भार, मंझां सोच निहार वऊं पुठीरो पिरीअ ॾे। सनाउल्ला अतीक, अवां जी महिरबानी। अवां असांजे आलमी उताक में हींअर आहियो, गॾु थिया आहियो, अवां खे भली कार चऊं था। जी सजणो, अवां ॿुधी रहिया आहियो असांजो प्रोग्राम आलमी उताक लोक अदब सिलसिले जो 31हों प्रोग्राम, ऐं अॼु मौज़ू आहे लोक अदब आख़िर लावारिस छो। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं सोशल मीडिया सहूलतकार तौरु
मूंसां गॾु आहे मोहम्मद अज़हर लाशारी। सजणो, इन समूरी सूरत हाल खे ॾिसंदे असां हर वक़्तु इन फ़िक्र में आहियूं त आख़िर लोक अदब लावारिस छो। इन करे हिन वक़्तु सिंधी ॿोलीअ जे बाअख़्तियार इदारे सिंधी अदबी बोर्ड, अकेडमी अदबियात, इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी, डॉक्टर N.A. बलोच इंस्टीट्यूट, डॉक्टर बलोच फाउंडेशन, डॉक्टर बलोच चेयर, सिंध यूनिवर्सिटी, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी, डॉक्टर संदीलो अकेडमी, सकाफ़त खाते ऐं सिंध हुकूमत खे खपे त लोक अदब जे बचाव ऐं वाद वीज लाइ असराइता उपाउ वठनि। हलंदड़ दौर में जेकॾहिं ॿोली बचाइणी आहे त लोक अदब खे बचाइणो पवंदो। उन करे सिंध हुकूमत जे सकाफ़त खाते समेत समूरनि अदबी इदारनि तोड़े डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच ऐं ॿियनि लोक अदब माहिरनि जे नाले सां क़ाइमु इदारा ऐं तंज़ीमूं लोक अदब बचाइण लाइ संजीदह थियनि। संदन ग़ैर संजीदगी सबबि सुगड़ाइप दरबारी रूप अख़्तियार कंदी पई वञे। उन करे लोक अदब ऐं सिंधी ॿोली बचाइण लाइ तकिड़ा असराइता उपाउ वठण जी ज़रूरत आहे। मोहतरम इमरान केहर अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था। असांजो भलोड़ दोस्त हाजी वहीद अली कसर हिन पल पाण सां गॾियो आहे आलमी उताक में। हाजी वहीद अली, अव्हांखे आलमी उताक में दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। धणी बख़्श बारी जो पाण खे ॿुधी रहियो आहे। सजण अव्हांजी महिरबानी, लख लाइक किरोड़ कुर्ब। मोहम्मद अली ख़ुश्क साहब, अव्हांजी महिरबानी, अव्हांखे आलमी उताक में भली कार। जी सजणो, ॾाधणियुनि जी गुज़िरियल 10 महीननि खां लोक सकाफ़ती वरसे जी वारसी लाइ एहतजाजी तहरीक हली रही आहे, जंहिंजा 14 नुक़्ता तजवीज़ूं ऐं मुतालबा आहिनि जिन ते को बि ध्यानु ॾेई जाइज़ मुतालबा मञण लाइ तयारु नाहे। असांजो मोहतरम दोस्त शाइर जलाल शेख अॼोके हिन लोक अदब सिलसिले जे प्रोग्राम आलमी उताक में पंहिंजूं मुहबतूं, पंहिंजा सिक भरिया सलाम ऐं प्यार भरिया पैगाम मोकिले सवेर खां गॾु रहियो आहे ऐं शामिलु थींदो रहियो आहे। जी सजणो, अव्हांजा प्यार भरिया पैगाम बि शामिलु कयूं था, पर हिन पल उहे मुतालबा जन मुतालबनि तहत असांजी लोक अदब बचायो तहरीक हली रही आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं। सभ खां पहिरियों सुघड़नि जी वारसी ऐं सिंधी लोक अदब बचाइण लाइ अलॻि इदारो क़ाइमु कयो वञे। नंबर ॿियो, सकाफ़त खाते जे एंडोमेंट फंड फार्म जे शोबनि वारे खाने में सुघड़ जो जुदा शोबो लिखियो वञे। नंबर टियों, सकाफ़त खाते जे एंडोमेंट फंड कमेटी में लोक अदब जे ॼाणू सुघड़ खे मेंबर तौरु खंयो वञे। नंबर 4, सिंधी ॿोलीअ जे बाअख़्तियार इदारे तरफ़ां हर साल लोक अदब जे शोबे जो अलॻि एवॉर्ड ॾियण सां गॾु इदारे जे बोर्ड ऑफ गवर्नर्स में सुघड़नि खे बि नुमाइंदगी ॾिनी वञे ऐं इंसाइक्लोपीडिया जे शोबे में लोक अदब तोड़े सुघड़नि जी तारीख़ सहेड़ण लाइ सुघड़ नुमाइंदा मुक़ररु कया वञनि। नंबर 5, सिंधी अदबी बोर्ड में लोक अदब स्कीम जी ॿीहर शुरूआति करे बोर्ड जी बोर्ड ऑफ गवर्नर्स कमेटी में सुघड़नि खे बि नुमाइंदगी ॾिनी वञे।
नंबर 6 इंस्टीट्यूट ऑफ सिंधालाजी जामशोरे तरफ़ां एवॉर्डनि वारे मरहले में लोक अदब खे तरजीह ॾेई सिंधालाजी जे म्यूज़ियम ऐं लाइब्रेरी में सुगड़नि जो अलॻि कार्नर क़ाइमु कयो वञे। नंबर 7 लैंग्वेज अथॉरिटी सिंधालाजी ऐं सिंध म्यूज़ियम समेत सिंध जे समूरनि सरकारी ऑडिटोरियम हॉलनि जी लोक अदब सरगर्मियुनि लाइ चार्जिस फीस ख़तमु कई वञे। नंबर 8 बीमार सुगड़नि शाइरनि अदीबनि सहाफ़ियुनि ऐं फ़नकारनि जो सरकारी ख़र्च ते इलाज कराइण लाइ डिवीज़न सतह ते कंहिं बि वॾी अस्पताल में सरकारी पैनल क़ाइमु कयो वञे ऐं उन्हनि खे हेल्थ कार्ड ॾिना वञनि। नंबर 9 अकेडमी अदबियात पाकिस्तान लोक वर्सा ऐं वफ़ाक़ी सरकार पारां हर साल सिंधी लोक अदब जो जुदा एवॉर्ड ॾिनो वञे। नंबर 10 कारी मोरी हैदराबाद में अॻूणे वज़ीर आला जाम सादिक अली पारां ॾिनल बीड़ो फ़क़ीर सुघड़ हाल तां पिञारी पुलिस जो कब्ज़ो ख़तमु करायो वञे। नंबर 11 सरकारी मेलनि में थींदड़ सुघड़ कचहरियुनि जा कन्वीनर कामोरनि या ऑफिसरनि बदिरां सुघड़ मुक़ररु कया वञनि ऐं सरकारी कॉन्फ्रेंस कचहरीअ में पेश कयल फ़न हर साल किताबी सूरत में छपरायो वञे। नंबर 12 डॉक्टर नबी बख्श खान बलोच जे नाले सां क़ाइमु डॉक्टर बलोच इंस्टीट्यूट, डॉक्टर बलोच फाउंडेशन ऐं डॉक्टर बलोच चेयर समेत समूरा इदारा लोक अदब खे हथी वठाइण लाइ पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा कनि। नंबर 14 प्राइमरी खां यूनिवर्सिटी ताईं लोक अदब खे नसाब में शामिलु कयो वञे ऐं आख़िरी ऐं 14 मुतालबो आहे त प्राइमरी स्कूलनि में लोक अदब पढ़ाइण लाइ सुघड़नि खे उस्ताद मुक़ररु कयो वञे। जी सजणो लोक अदब सिलसिले जो 31 प्रोग्राम आलमी उताक मां आहियां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी सोशल मीडिया सहूलतकार तौर मूंसां गॾु आहे मोहम्मद अज़हर लाशारी। ही प्रोग्राम अव्हां लाइ सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलाद जी मरकज़ी ऑफिस सैयदाबाद कॉलोनी जामशोरे मां पेश कंदा आहियूं। असांजो मोहतरम दोस्त शाइर जलाल शेख लिखे थो अदब अख़लाक जूं ॻाल्हियूं करणु कमु आहे भलो साईं। अदब अख़लाक जूं ॻाल्हियूं करणु कमु आहे भलो साईं। चङियूं ॻाल्हियूं चङाई जूं चवणु कमु आहे भलो साईं। न कर दिलि कंहिंजी आज़ारी ख़ुदा जो घर अथई दिलि में शराफ़त सां अंदरि जॻ में रहणु कमु आहे भलो साईं। उन गुरूर आकड़ में न पंहिंजो वक़्तु ज़ाया कर हेठाहीअ सां हमेशह ई हलणु कमु आहे भलो साईं। जेसीं जलाल जीअरो आं ज़बर मां ज़ेर थी रहो तूं मतां पोइ पेश पई प्यारा बचणु कमु आहे भलो साईं। फ़कीर अब्दुल गफ़ार केहर इमरान केहर अव्हां खे आलमी औताक में भली कार चऊं था। जी सजणो ॻाल्हि हली रही आहे लोक अदब जी लोक सकाफ़ती वरसे जी त उन लोक सकाफ़ती वरसे में असां सां मर्दनि सां गॾु असांजे माइरुनि भेनरुनि न्याणियुनि जो सुघड़ औरतुनि जो बि वॾो किरदारु आहे। हिन पल उन्हनि मंझां लोक अदब लोक राग लोक सकाफ़ती वरसे जी वारसियाणी माई भागी जो आवाज़ ऐं आलाप अव्हां जे समातुनि ताईं पहुचायूं था अॼोके हिन प्रोग्राम आलमी औताक में। माई भागी जो आवाज़ अव्हां जे समातुनि ताईं।
माई भाॻीअ जे इन नालापन सां लोक अदब सिलसिले जो 31हों प्रोग्राम आलमी उताक पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। वेंदे वेंदे अव्हां जे मुहबतुनि जो आख़िरी मैसेज शिराज कादरी अव्हां खे आलमी उताक में शामिलु थियण ते भली कार चऊं था। इन्हीअ ते अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं सोशल मीडिया सहूलतकार मोहम्मद अज़हर लाशारी खे इजाज़त ॾींदा। जाॾे पेर तारे ख़ैर अल्लाह वाही।